सभिनी जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। इंतहाई बाबरकत मजलिस शलाला इन आलमनि जो पढ़ण उस्तादनि जो पढ़ाइण बि क़बूल फरमाए। शुरूआत रब साईं जे हमद सां थोड़ो तवज्जो कंदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी ऐं इंशाअल्लाह सम्झण खां बाद में अल्लाह से अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा मिठा ऐं अल्लाह मूंखे नाहे ॿी का वाह अची तुझे ई दरगाह घुरियो ख़ैर मुंहिंजा रब रहमान तो ई जोड़ियो आ जहान मुंहिंजा रब रहमान तो ई जोड़ियो आ जहान तॾहिं तोखां शाहनशाह घुरियो ख़ैर तॾहिं तोखां शाहनशाह घुरियो ख़ैर को बि सहारो नाए साईं तुझो सहारो आहे तुझो सहारो आहे तोखे सॼा थो साईं सदाई तुझो सहारो आहे तुझो सहारो आहे सभई छॾे दर आऊं तुझो वठी मिठो नाम तोखां बारी बेपरवाह घुरियो ख़ैर तोखां बारी बेपरवाह घुरियो ख़ैर तो दर ख़ाली झोली पथार में भर तो मुंहिंजी झोली बेखो न घुरंद में मुंहिंजा साईं माउ ॾिनी आलोली माउ ॾिनी आलोली बेखो न घुरंदुसि मुंहिंजा साईं माउ ॾिनी आलोली माउ ॾिनी आलोली नथो वञा ॿिए कंहिं हंधि रखी तुझे आॾो कंद नथो वञा ॿिए कंहिं हंधि रखी तुझे आॾो कंद तुझे दर करे काह घुरियो ख़ैर मुंहिंजा रहमान तो ई जोड़ियो आ जहान मुंहिंजा रब रहमान तो ई जोड़ियो आ जहान तॾहिं तोखां शाहनशाह घुरियो ख़ैर ढकण वारो तूं आई ऐब तूं मुंहिंजा ढकजा तूं न ढकींदे केरु ढकींदो भरम मिठा मुंहिंजो रखजा भरम ख़ुदा मुंहिंजो रखजा मां थो कयां इक़रार थियूं ख़ताऊं हज़ार मां थो कयां इक़रार थियूं ख़ताऊं हज़ार मुंहिंजा ॾिस न गुनाह घुरियो ख़ैर तोखां घुरां थो घुरंदो रहंदुसि तूं मुंहिंजो दाता तूं मालिक तोसां मुंहिंजा बन पजाहन नाता बन पजाहन नाता मूंखे ॾींदो ॿियो केरु छॾे साईं सारा गैर मूंखे ॾींदो ॿियो केरु छॾे साईं सारा गैर खणी तो दर थदा साह घुरियो ख़ैर मुंहिंजा रब रहमान तो ई जोड़ियो आ जहान मुंहिंजा रब रहमान तो ई जोड़ियो आ जहान तॾहिं तोखां शाहनशाह घुरियो ख़ैर शहज़ादो मीराणी थियो तो दर साईं साइलो तो में उम्मीदूं आहिनि परवर तूं ई कंदे हल मुश्किल तूं ई कंदे हल मुश्किल
डिठा तो या करीम तुझी सखा अजीम खुदा तो आ करीम तुझी सखा अजीम वठी वदत वारी राह घुरो खैर मुंजा रब रहमान तोई जोड़ो आ जहान मुंजा रब रहमान तोई जोड़ो आ जहान तॾहिं तोखां शहनशाह घुरो खैर तॾहिं तोखां शहनशाह घुरो खैर मुंजा रब रहमान तोई जोड़ो आ जहान तॾहिं तोखां शहनशाह घुरो खैर